मुल्क में पानी ज़ख़ीरो करण की गुंजाइश वधाइणी पवंदी। पानी के नवं ज़ख़ीरनि की अॾावत वक़्त की ज़रूरत है। केतराई नवा डैम ठाहिण की सलाहियत मौजूद है। बोर्ड के मुंह ॾियण लाइ मुख़्तसिर विचें रिखे मुद्दे वारी पॉलिसी वाज़े करणी पवंदी। टीम वर्क ज़रिए बोर्ड जहिड़ी कुदरती आफ़त के मुंह ॾेई सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो नारोपाल में बोर्ड वारी सूरत-हाल बाबत इजलास खे ख़िताब। संदसि मुलाहिद लाॻापियल इदारा ॾींहं राति कमु करे रहिया आहिनि। हिन ॾुखे वक़्त में हुकूमत आवाम सां गॾु बीठल आहे। गवादर करतारपुर सिख बिरादरी जो मुक़दस हंध है। पानी की निकाली हिकदम करणी पवंदी। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि में शामिल है जेकी माहौलियाती तब्दीली सबब मुतासिर थी रहा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मरीम नवाज़ सां गॾु पंजाब जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो हवाई दौरो। वज़ीर आज़म पारां रिलीफ ऑपरेशन में समूरा ज़रूरी कदम खणण की हिदायत। वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ जो ॿेड़ी ते चढ़ी रावी दरिया में बोर्ड की सूरत हाल जो जाइज़ो वरितो। बोर्ड सबब करतारपुर बुनियादी ढांचे के घणो नुक़सान पहुतो है। मुतासिर इलाइक़नि मां फाथल माण्हुनि खे कढियो पियो वञे। बोर्ड सबब फसलनि खे भी तमाम घणो नुक़सान रसियो है। NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मलिक की वज़ीर आज़म के ब्रीफिंग। चवे थो गजल तोड़ 10 लाख क्यूसेक बोर्ड जो वेकिरो चनाब दरिया में मौजूद है। सिंध में बोर्ड जो पानी दाखिल थी रहियो है। फिलहाल खतरे की का ॻाल्हि नाहे। सिंध सरकार इम्कानी बोर्ड के मुंह ॾियण लाइ तैयार है। हिन वक्त गुडू बैराज वटां 3 लाख का वधीक ऐं सखर बैराज मां 2 लाख 12,000 क्यूसेक पानी गुज़री रहियो है। कोटड़ी बैराज मां 2 लाख क्यूसेक का वधीक पानी समुंड ॾांहुं छोड़ थी रहियो है। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन की प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि मुलाहिद पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी समूरनि सूबाई वज़ीरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खे हिदायत कई है त पंहिंजनि तकनि में मौजूद रहनि। पानी जा कुदरती लंगर विरहाङे खां अॻु ॾिसो ऐं पोइ त उन में वॾो फ़र्क़ु आहे, पर हिन वक़्तु माण्हुनि जी मदद करण जी ज़रूरत आहे। डेमनि ते 3 सूबा ठहिराए मंज़ूर करे चुका आहिनि। जेकॾहिं डेम हुजनि हा तॾहिं बि हिन बोर्ड में कमु न अचनि हा। जमात इस्लामी तनक़ीद खां सवाइ कमु कोई नाहे कयो। रावी दरिया में शादरा वारे हंध पानी की सतह में फात वेकरा 1,50,000 क्यूसेक का मथे थी विया। जसड़ वारे हंधा बोर्ड जो ज़ोर घटि थियण लॻो। पानी जो वेकरो 1,39,000 क्यूसेक ते अचे पियो। चनाब दरिया में हेठ खानकी ऐं हेठ कादराबाद में वेकरनि में घटिताई अचणु शुरू। हेठ खानकी वटि पानी जो वेकरो 10.5 लखनि खां घटिजी 8,59,000 क्यूसेक ते अची वियो। हेठ कादराबाद वटि पानी जो वेकरो 9,96,601 क्यूसेक थी वियो। सतलज दरिया में गंडा सिंह वारे हंध पानी जो वेकरो 2,61,000 क्यूसेक का वधीक। गंडा सिंह वारे हंध गैर मामूली बोर्ड ऐं हेठ मराला वटि विचोले दर्जे जी बोर्ड। हेठ मराला वटि पानी जो वेकरो 1,91,000 क्यूसेक रिकॉर्ड। रावी दरिया में बलोकी ऐं सतलज दरिया में सुलेमानकी वटि विचोले दर्जे जी बोर्ड। बहावलपुर में सतलज दरिया में बोर्ड सबब सवेकरनि ते वोड़नि ऐं कणक जो फसल पानी हेठि। गुजरावाला डिवीज़न में बोर्ड सबब 7 ॼणा फोत 3 गुम। गुजरात में 3 सियालकोट नारोपाल में 2 ॼणा फोत थी विया। हेठ कादराबाद वटि पानी जो दबाव घटाइण लाइ मंडी वाहबुद्दीन ऐं अलीपुर चठा वारे हंध 2 घर हया विया। सिंधु दरिया में गुडू सखर ऐं कोटड़ी बैराज वटि नंढी बोट। गुडू ऐं सखर बैराज वटि मथां दर्जे जी बोर्ड वारी सूरत हाल जो इम्कान। गुडू ऐं सखर बैराज वटां 7 खां 8 लख ताईं जा पानी जा वेकरा गुज़रण जो इम्कान ज़ाहिर। आबाशी खाते जो चवणु आहे त सखर ऐं गुडू बैराज वटां 11 खां 12 लख क्यूसेक पानी गुज़रण जी गुंजाइश आहे। बोर्ड वेकरा 5-6 सेप्टेम्बर ताईं सिंध में दाख़िल थींदा। सिंधु दरिया में चाड़पा दरबेलो भरिसां ज़मींदारी बंद टुटण खां पोइ सभई एकड़नि ते बीठल फसल ऐं 2 ॻोठ पानी हेठि अची विया। रहवासियुनि जी लॾ पिलाड़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो।
वफाकी गुरु वज़ीर मोहसिन नकवी सां बरतानवी हाई कमिश्नर जैन मैरिज की मुलाकात। पाक बरतानिया इलाका पिण मुख़्तलिफ़ शोबन में बतरफ़ो सरकार वधाइण ते ख़यालन जी ॾेवट। दहशतगर्दी मंशियात जे ख़ात्मे, बॉर्डर सिक्योरिटी, इंसानी स्मगलिंग रोकण में भाईवारी वधाइण ते ॻाल्हियूं। बरतानवी हाई कमिश्नर जो बोॾे बरसातनि सबबि क़ीमती इंसानी हयातनि ते नुक़सान ते अफ़सोस इज़हार कयो पियो। गुरु वज़ीर जो चवणु आहे त हू दहशतगर्दी जी हर शिकल जी भरपूर मज़म्मत कनि था। बरतानिया तरक़ी जे सफ़र में पाकिस्तान जो अहम भाईवार आहे। गॾियल मुफ़ादनि वारनि सुबुरनि शोबनि में बरतानिया सां बतरफ़ो सरकार वधाइण चाहिनि था। जर्मन पढ़ी वज़ीर डॉक्टर जोहान बॉडी पुलचो पढ़ी वज़ीर इसाक डार सां फ़ोन ते राब्तो। पढ़ी तर्जुमान मौसूफ़ पाकिस्तान ऐं जर्मनी जे पढ़ी वज़ीरनि बतरफ़ो सरकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो। पढ़ी वज़ीर इसाक डार ऐं जर्मन हमंसब इलाक़ाई मामलनि ते ख़यालनि जी ॾेवट कई। पाकिस्तान ऐं जर्मनी जे गॾियल मुफ़ादनि में लाॻापा वधीक मज़बूत बणाइण बारे अज़्म जो वर्जाउ। वालरियल कश्मीर में भारतीय दहशतगर्दी जारी, वधीक ब नौजवान शहीद। कश्मीर मीडिया मूजिब ज़िले बांदीपोरा में ॿिनि कश्मीरी नौजवाननि खे शहीद कयो पियो। भारतीय फ़ौज कश्मीरी नौजवाननि खे सर्च ऑपरेशन जी आड़ में शहीद कयो। कराची में सरकारी मुलाजिम ते तशद्दुद जे केस में चनेसर टाउन के चेयरमैन फरहान कनी की जिस्मानी रिमांड में 3 ॾींहनि जी बाद। पुलिस फरहान कनी ऐं ॿिनि जवाबदारनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। प्रोसिक्यूशन तरफ़ां जवाबदारनि जी वधीक जिस्मानी रिमांड जी सदा। केतिरनि ई माण्हुनि जा 161 जा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। वधीक कहिड़ी अॻुभराई थी आहे, अदालत जो पुछाणो। ॿिनि माण्हुनि जा 161 जा बयान रिकॉर्ड कया आहिनि। फरियादी अञा शाहिद पेश नाहिनि कया। जांच ऑफिसर किथे आहिनि? CIA SIU सभु मरी विया आहिनि। अवां खे रुगो आम माण्हुनि खे तंग करणु चए थो। फरियादी शाहिद पेश न पियो करे त छा तव्हां उन जो मुलाज़िम आहिनि? अदालत जिस्मानी रिमांड में वधीक 3 ॾींहनि जी बात कंदे जवाबदारनि खे 30 अगस्त ते ॿीहर पेश करण जो हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट में मैजिस्ट्रेट जा इख्तियार कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर खे ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। सूबाई करू खाते अदालत में जवाब जमा कराए छॾियो। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते कानून पारे खाते वफ़ाक़ी हुकूमत खां जवाब तलब करे वरितो। ॿुधणी 16 ऑक्टोबर ताईं मुलतवी। बागराणी थाणे जद कंबी लाड़े वटि फोर दौरान मज़ाहिमत ते पीउ ऐं पुटु क़तल। फोरन कोट कंदड़ सेड़ा वासी अब्दुल कादिर ऐं संदसि पुटु फारूक सेड़ो खे गोलियूं हणी गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। पारसनी इलाइक़े वासियुनि पारां लाड़काड़ो मुहिम जो दड़ो रोड ते मक़तूलनि जा लाश रखी धरणो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे, पारसन जो मुतालबो। सेवण बरसामना बिरादरी जी बिंदरिन में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। फारिग में औरत समेत 5 ॼणा क़तल, 7 ज़ख़्मी। झेड़े दौरान फारिग में औरत गुलजार थले ते क़तल थी वई। ज़ख़्मियुनि मां कुर्बान आमनू अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस पहुची झेड़े ते साबितो आंदो। बाक़ी बाद लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ऐं छाछरे भरिसां शिकारियुनि नायब नस्ल जे हिरण खे गोलियूं हणी मारे छॾियो। हिरण गोलियूं लॻण शर्त ई मरी पियो। ॻोठाणनि मूजिब शिकारी ज़िबा न थी सघण सबबि हिरण खे पाके पारे हंधी छॾे फ़रार थी विया।